ॼामशोर में इंतहाई अफ़सोसनाक रोड हादसो पेश आयो वह ट्रक अॻियां हलंदड़ मोटरसाइकिल खे टक्कर हणी कढियो, जंहिंजे नतीजे में औरत धीअ समेत चिपैड़जी फौत थी वई, जॾहिं त संदसि मुड़ुस ज़ख़्मी थी पियो आहे। ॼामशोर शहर जे पुल बाबरी मस्जिद साम्हूं ॼामशोर हैदराबाद रोड ते तेज़ रफ़्तार पथरनि सां भरियल ट्रक अॻियां वेंदड़ मोटरसाइकिल खे टक्कर हणी कढियो। हादसे जे नतीजे में मोटरसाइकिल सवार हैदराबाद वासी औरत हिबा काइमखानी ऐं संदसि मासूम धीअ 7 वरनि जी इशा फातिमा चिपैड़जी फौत थी विया। हादसे में मोटरसाइकिल हलाईंदड़ अदनान काइमखानी सख़्त ज़ख़्मी थी पियो। फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे लम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।